नासिर तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जो चवणु आहे त कोर्टनि जो एहतराम आहे पर तालीम खाते जी हार्ड एरिया पॉलिसी खे सम्झण जी ज़रूरत आहे छाकाणि त थरकाचे कोहिस्तान जहिड़नि पुरते इलाइक़नि में तालीमी रेशो तमामु घटि आहे ऐं अहिड़नि ॿुहारे इलाइक़नि में ॿाहिरों को बि उस्ताद पढ़ाई न सघंदो। उस्तादनि जी हाज़िरी ऐप में शिकायतनि बाबति सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु हो त इहे सभु न पढ़ाइण जा बहाना आहिनि, बाक़ी ऐप में का बि ख़राबी न आहे। सूबाई वज़ीर सरदार अली शाह धरती टीवी न्यूज़ जे कराची जे रिपोर्टर शबीला शरी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे, तव्हांखे ॾेखारियो। नाज़रीन असां इन वक्त तालीम सकाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सरदार अली शाह साहब मौजूद आहे। वरी मेहरबानी शाह साहब, तालीम खाते पारां जेका IB टेस्ट वसीले जेको हार्ड ऐं सॉफ्ट वारो मामिलो हाणे कोर्टनि उनखे जेको आहे रोके छॾियो आहे, छा था सम्झो इहो मामिलो कीअं हल थींदो? जेके टेस्ट ॾींदड़ उम्मीदवार आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। आउं सम्झां थो त हार्ड एरिया में जेके थी चुकी आहे भर्ती उनखे नल इनवाइट कोन कयो आहे, तक़रीबन उहो मुकमिल थी चुकी आहे। बाक़ी जेके रहनि था उन बारे में असांजी जेका पॉलिसी रिक्रूटमेंट पॉलिसी आहे उनमें जेके शयूं आहिनि असां कोर्ट जे साम्हूं रखंदासीं। हार्ड एरिया खे तव्हां कंपेयर नथा करे सघो, अञा त इहा ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे असांजे दोस्तनि खे बि कोर्टनि खे। बाबा हार्ड एरिया में काछे खे, कोहिस्तान खे, थरपारकर खे, सामूंडी पटे खे तव्हां टंडो अलाए टंडो मोहम्मद खान सां कीअं कंपेयर कंदव? जिते हिकिड़े शहर खां ॿिए शहर या स्कूल जो फ़ासिलो जेको आहे 2 किलोमीटर या 1 किलोमीटर जे अंदरि आहे, उते त 20-20, 30 किलोमीटर ताईं स्कूल कोन्हे, उते कीअं कंपेयर कंदो? चलो ठीकु आहे, जेकॾहिं चवंदा असीं सॉफ्ट एरिया जा जेके टीचर्स आहिनि बिलफर्ज़ असीं उहे खणी सुबुह जो उनखे पोस्ता कयूं। करचात में कहिड़ो टीचर वेंदो मूंखे ॿुधायो, कोटड़ी जो करचात में वञी पढ़ाईंदो? कहिड़ो माण्हू अछड़े थर जे वञी बॉर्डर जे ॻोठ में पढ़ंदो? खिपरे खां वठी 2 कलाक जी ड्राइव आहे बॉर्डर ताईं, 2.5 कलाक जी डेली। हू उते किथे रहंदो, छा हू खाईंदो, छा उते किथे रही पढ़ाईंदो कंहिं ॻोठ में? सो इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे भई हार्ड एरिया सिंध में आहे। अॼु असां आदमशुमारी जे हवाले सां मीटिंग हुई, उनमें बि असां हार्ड एरिया जा कंसर्न रखियासीं त 3 ॾींहंनि में तव्हां घर शुमारी नथा करे सघो। थरपारकर में, काछे में, कोहिस्तान में जॾहिं तव्हां नथा करे सघो त हाणे मूंखे ॿुधायो त उते उस्ताद जेको आहे हिकिड़ो टीचर जेको उहो कीअं पुॼी उते करे सघंदो कंप्लीट? स्कूल में पहुचणो आहे या ब्लॉक में पहुचणो आहे? ब्लॉक में पुॼी उते घर भरणा आहिनि, नथा करे सघो। हिकिड़े पासे असांजो इहो मौक़ुफ़ आहे, ॿिए पासे चवंदा हार्ड एरिया आहे, सॉफ्ट एरिया आहे, ख़तमु करे उहो असांजो मक़सदु स्कूल खोलणु आहे। असांजो मक़सदु इहो हो त स्कूल ओपन थियनि, असीं हू न पिया करे सघूं। 100 तजुर्बा थी चुका आहिनि, इन करण खां सवाइ ॿियो रस्तो कोन हो। सो आउं सम्झां थो त इहो मसइलो कोर्ट सगोरी खे असां अप्राइज़ कंदासीं त उहे इन ॻाल्हि खे सम्झे त तव्हां इनखे नथा पंहिंजो कंपेयर करे सघो सिंध जे कंहिं सॉफ्ट ऐं हार्ड एरिया खे। अच्छा शाह साहब, ॿियो जेको हाणे मामिलो अचे पियो उस्तादनि जी ऐप वारो जेको इशू आहे उहो तमामु घणो अचे पियो, ख़ासि तौर ते जेके ॾूराहा इलाइक़ा आहिनि जिते नेटवर्क कमु नथो करे, उते हू हाज़िरी नथा ॾेई सघनि, नेटवर्क में प्रॉब्लम पियो अचे। नेटवर्क को मसइलो ई कोन्हे, इहो स्केप आहे उन्हनि खे स्कूल में न वेहण जो। जेकॾहिं हू ऑफलाइन आहिनि त 100 मीटर जे स्कूल जे 100 मीटर जे अंदरि हुननि खे अची स्कूल में हू करिणो, 100 मीटर जे अंदरि ॿाहिरि खणंदो ई कोन्हे हाज़िरी। उहा हाज़िरी खणंदो 100 मीटर जे अंदरि। हाणे 100 मीटर जे अंदरि हाज़िरी खई, ऐं हिते बिल्डिंग में बीठो आहियां, हिते स्कूल में मूं ऐप ते हाज़िरी लॻाई। हाणे भले हिते नेटवर्क कोन्हे, जेॾीमहिल नेटवर्क में आयो त ओॾीमहिल उहा हाज़िरी काउंट थींदी। हा, डेफिनेटली काउंट थी वेंदी। न उहो हुननि खे ज़रूरत ई कोन्हे, उहो ऑफलाइन रुगो पंहिंजी हाज़िरी लॻाइनि। हाणे इहो बहानो करे स्कूल खां भॼण जी कोशिशि न कनि, हू रुगो उते ई कनि जंहिं स्कूल में मौजूदु आहिनि उते पंहिंजी हाज़िरी लॻाइनि, भले ऑफलाइन, भले नेटवर्क नथो अचे। उहा हाज़िरी उनजी काउंट थी वेंदी। जीअं जेॾीमहिल बि नेटवर्क में आया त ओॾीमहिल नेटवर्क खणी वठंदो हुनखे। वरी महिरबानी। नाज़रीन, तव्हां तालीम खाते सूबाई वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणो हो त हार्ड एरिया जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर आहे ऐं हार्ड एरिया जो मक़सदु इहो आहे पुठिते पियल इलाइक़ा जिते जेको आहे तालीम जो रेशो सफ़ा घटि हुजे, उन करे इहा पॉलिसी रखी हुई। हू कोर्टनि खे कन्विंस करण जी कोशिशि कंदा। गॾोगॾु उन्हनि जेको हाज़िरी वारो ऐप आहे उन बाबति बि ॿुधायो त उस्तादनि जूं जेके इहे बहाना आहिनि उहे न हली सघंदा, ऐं जेका ऐप आहे उहा जीअं ई हू हुन ते हाज़िरी हणंदा, जीअं ई हुन ऐप में नेटवर्क में उहा ऐप अची वेंदो उहो डिवाइस, त उन्हनि जी हाज़िरी जेका आहे उहा काउंट थी वेंदी। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची।